जर्मनी के शहर म्यूनिख में सिक्योरिटी कॉन्फ्रेंस के खिताब कंदे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त जिहाद जो हुकुम ॾियण जो इख्तियार रुगो रियासत वट आहे। उन चयो त पाकिस्तान तेज़ीअ सां तरक्की कंदड़ एशियाई मुल्कनि में शामिल आहे। संदसि चवणो त जिहाद खे इंतिहा पसंदीअ जे प्रचार लाइ इस्तेमाल कयो पियो वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान केतिरियूं ई कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन चयो त दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जो किरदार बेमिसाल आहे। Pakistan Army has waged a relentless and bloody fight against terrorism and violent extremism at a monumental human and material cost. संदसि चवणो त अफगानिस्तान जी धरतीअ तां पाकिस्तान में हमला थी रहिया आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त 2017 में दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन रद्दुल फसाद शुरू कयो वियो। उन चयो त सरहद सां अफगानिस्तान में दहशतगर्दनि जा महफ़ूज़ थाक आहिनि। संदसि चवणो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में क़ौमी एक्शन प्लान ते अमल दरामद कयो पियो वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त हुननि अल-क़ाइदा, जमाअतुल अहरार ऐं तहरीक तालिबान खे शिकस्त ॾिनी आहे। We defeated Al-Qaeda, Tehreek-e-Taliban Pakistan and Jamaat al-Ahrar, while their safe havens still exist in Afghanistan at a mere fraction of resources employed on the other side of the border. उन चयो त पाकिस्तान मां दहशतगर्दीअ जो ख़ात्मो कयो वियो आहे। वक़्तु अची वियो आहे त अफ़गान पनाहगीरनि खे वापसि कयो वञे। It is time for these refugees to be repatriated with dignity. It is the only way we can ensure that no one is misusing our hospitality and soil for mischief in Afghanistan. संदसि चवणो त दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ आलमी कोशिशुनि जी ज़रूरत आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान पाड़ेसरी मुल्क आहिनि। दहशतगर्दनि जी चुरपुर रोकण लाइ सरहद ते कंडेदार तारूं लॻायूं वियूं आहिनि। उन चयो त दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ दुनिया मुनासिब इंतज़ाम न कया आहिनि। हू उहो काटे रहिया आहिनि जेको 40 साल अॻु पोखियो वियो। We are harvesting what we sowed 40 years back, so it will be a while before this scourge is eliminated in totality. संदसि चवणो त पाकिस्तान में समूरनि फ़िरक़नि जे आलमनि दहशतगर्दी ख़िलाफ़ फतवा जारी कई आहे। Most recently, 1854 eminent Pakistani religious scholars representing all schools of thought within Islam teamed up to issue a resounding fatwa against violence, extremism and terrorism in the name of religion. आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त अमेरिका पाकिस्तान ते इल्ज़ाम हणण बदिरां अफ़गानिस्तान में नाकामी जा सबब ॻोल्हे।